अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 18 जून 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। मोरे में कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ एहतजाज कंदे शहादत माणींदड़ शहीद इरफान लगारी ऐं ज़ाहिद लगारी जे क़त्ल जो केस अञा ताईं दाख़िल थी न सघियो। ॻोठ खे कड़ो बरक़रार, वारसनि इंसाफ़ जी घुर करे छॾी। सिंध सभा जो सरवाण इनाम सिंधी ऐं संदसि साथी खंभजण बाद लाकअप हवाले। नवाबशाह पुलिस जो बदतरीन तशद्दुद। इनाम सिंधी ऐं संदसि साथियुनि जे खंभजण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। जामशोरे भरिसां पुलिस नौजवान खे खंभे वई। वारसनि जो अलमंज़र वटि एहतजाजी धरणो। जसकम अॻवान करीम शोरो बि खंभजी वियो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। मोरे में सिंधु दरिया मां केनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ एहतजाज कंदे शहादत माणींदड़ शहीद इरफान लगारी ऐं शहीद ज़ाहिद लगारी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लैत पुलिस के क़दम नाहिनि खयां, पर हुकूमत जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई बदिरां शहीदनि जे वारसनि खे गिरफ़्तार करणु चाहे थी, जॾहिं त अञा ताईं क़त्ल जो केस बि दाख़िल थी नाहे सघियो। मुसलसल ॻोठ खे कड़े जे करे रहवासी मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। लेगारी बिरादरी जे खंभे गुम कयल माण्हुनि खे बि अञा ताईं ज़ाहिर नाहे कयो वियो। इन सिलसिले में शहीद इरफान लगारीअ जी भेण पंहिंजे बयान में चयो आहे त सलाम, मां शहीद इरफान लगारी जी भेण। सिंधु दरिया ते केनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ हलंदड़ जदोजहद में असांजे ॻोठ लगारी बिजराणी वासी मुंहिंजो भाउ इरफान ऐं ज़ाहिद लगारी शहीद थिया। दिलबर लगारी जी टंग कटिजी वई। केतिराई माण्हू ज़ख़्मी थिया। ॻोठ जे 50 खां मथे माण्हुनि खे गिरफ़्तार करे गुम कयो वियो। अॼु 28 ॾींहं गुज़रण बावजूदि केतिराई माण्हू अञा ताईं कोर्ट में पेश नाहिनि कया विया। ॻोठ वारनि ते 5 कूड़ा केस मोरो में ऐं 4 कूड़ा केस सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में दाख़िल कया विया आहिनि। ॻोठ जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां पुलिस अञा ताईं बीठल आहे। असांजे शहीदनि ऐं ज़ख़्मियुनि जो केस अञा ताईं दाख़िल नाहे कयो वियो। अहिड़ी सूरत हाल में असां समूरी सिंध जे सियासी अॻवाननि, वकीलनि, सहाफ़ियुनि खे सियासी इख़लाक़ी क़ानूनी मदद जी अपील करियूं था। मोहतरम साईं मक़सूद अली डोमकी, अयाज़ हुसैन कुमी, साईं ज़ैन शाह, साईं पीर पगारो, साईं ज़ुल्फ़कार जूनियर, मोहतरम कादिर मक्सी, डॉक्टर न्याज़ कालाणी, मोहतरम अयाज़ लतीफ़ पलेजो समेत सभिनी क़ौमी सियासी अॻवाननि खे सियासी इख़लाक़ी ऐं क़ानूनी मदद जी अपील करियूं था। सकरण मां खंभे गुम कयल सिंध सभा जे मरकज़ी अॻवान इनाम सिंधी जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई आहे। सिंध सभा जे मरकज़ी अॻवान सिंधी इनाम ऐं संदसि साथियुनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर कंदे खेसि नवाबशाह लाकअप हवाले कयो वियो आहे। पुलिस पारां सिंधी इनाम खे तशदुद जो निशानो बणायो वियो आहे। सिंधी इनाम जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। सिंध सभा जे अॻवाननि पारां मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे सिंधी इनाम जी आज़ादी जो मुतालबो कयो वियो। सिंध सभा शागिर्द तनज़ीम तालके मेहड़ पारां मोहम्मद ख़ान पंवर, अब्दुल गफ़ार रिंद, वहीद सरताज चांडियो, माजिद खोसो ऐं ॿिनि जी अॻवानी में दरिया ते धाड़े कारपोरेट फार्मिंग जे नाले ते ज़मीननि जी नीलामी
मोरो भरिसां ॻोठ लगारी बजराणी तां पुलिस जे घेरे ऐं सिंधी इनाम जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंमें शागिर्दनि हथनि में बैनर खणी बाईपास CNG खां सॼे शहर जो गश्त करे नेशनल प्रेस क्लब मेहड़ अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त साईं इनाम सिंधी, अफ़ज़ल मरी ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि खे खंभे गुम कयो वियो आहे। असीं अहिड़ी पुलिस गर्दी जी मज़म्मत करियूं था। असीं मुतालबो करियूं था त समूरनि सिंधी सियासी क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। जॾहिं त सिंधु दरिया ते धाड़ो कारपोरेट फार्मिंग जे नाले ते ज़मीन जी नीलामी ऐं ॻोठ लगारी बजराणी जो घेरो ख़तमु करे शहीद ज़ाहिद लगारी ऐं शहीद इरफान लगारी जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्त सज़ाऊं ॾिनियूं वञनि। सखर पुलिस सिंध सभा जे अॻवाननि खे प्रेस क्लब अॻियां रथियल अलामती बुख हड़ताल न करणु ॾिनी, जॾहिं त कारकुननि ॿबरड़ो प्रेस क्लब साम्हूं मुख्य बैनर खोले एहतिजाज कयो। अॻवाननि जो चवणु हो त पुलिस असांखे एहतिजाज बि करणु नथी ॾे। सिंधी इनाम खे खंभे संदसि गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई आहे। हुननि चयो त जेकॾहिं मुतालबा तस्लीम न कया विया त सिंध सभा सिंधगीर एहतिजाज जारी रखंदी। सिंध सभा जे अॻवान इनाम सिंधीअ जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ पका चांग ऐं फैज़गंज में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। सिंध सभा फैज़गंज पारां कयल एहतिजाजी अॻवानी इम्तियाज़ सिंधी, कामरेड मुर्तज़ा शर ऐं ॿियनि कई। अॻवाननि चयो त इनाम सिंधी समेत खंभे गुम कयल समूरनि क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। जस्कम अॻवान करीम शोरो पिणु खंभिजी वियो आहे। जस्कम जे चेयरमैन असलम खैरपुरी चयो आहे त जस्कम अॻवान करीम शोरो हिकु अहिड़ो बाकिरदार इंतिहाई शरीफ़ कॾहिं बि कंहिं ॾोह सां हुनजो को बि तालुक़ु नाहे रहियो। मिरपुर बठोरो पुलिस कंहिंजी विंगार वहंदे हिन मिसकीन शरीफ़ क़ौमी कारकुननि खे खंभे गुम करे छॾियो आहे। असां हिकु बाकिरदार क़ौमी कारकुन करीम शोरो जी फौरी आज़ादी जी घुर करियूं था। जेकॾहिं पुलिस खेसि आज़ादु न कयो ऐं विंगार वहंदे खेसि गुम रखियो त असां एहतिजाजी तहरीक हलाईंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे मरकज़ी अॻवान कामरेड मुनीर अहमद बिरोही खे पुलिस गिरफ़्तार कयो। संदसि गिरफ़्तारी ख़िलाफ़ शहीद भुट्टो शहदाद कोट तरफ़ां सिजावल फाटक खां वेंदे प्रेस क्लब शहदाद कोट ताईं एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त PP शहीद भुट्टो जे मरकज़ी अॻवान कामरेड मुनीर अहमद बिरोही खे कराची अमगो पीर पुलिस बिना सबब जे गिरफ़्तार कयो आहे। हुननि मुतालबो कयो त मुनीर बिरोही ऐं नईम चांडियो खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। जामशोरो पुलिस चढ़ाई करे नौजवान खे खंभे गुम करे छॾियो। अल मंज़र पुल वटि ॻोठ साईं ॾिनो मलाह ते पुलिस चढ़ाई ऐं नौजवान रहमान मलाह खे खंभे गुम करण ख़िलाफ़ मलाह बिरादरी एहतिजाजी मुज़ाहिरो करे अल मंज़र पुल वटि धरणो हयो। एहतिजाज कंदड़ मुश्ताक मलाह ॿुधायो त जामशोरो पुलिस बिना सबब जे असांजे ॻोठ ते चढ़ाई कई। मुंहिंजे पुटु रहमान मलाह खे तशदुद जो निशानो बणाए मुबैना तौरु खंभे गुम कयो वियो आहे। हुन इल्ज़ाम हयो त ASI हसनैन असांखां असांजे नौजवान जी आज़ादी लाइ रिश्वत तलब कई वई आहे। असीं ग़रीब माण्हू आहियूं, पैसा किथां आणियूं? असीं पैसा नथा ॾेई सघूं। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे पंजाब हुकूमत पारां बजट में सिंध दुश्मन मनसूबनि चोलिस्तान, चौबारा, जलालपुर कैनाल लाइ पैसा रखण जी मज़म्मत कंदे चयो आहे त वफ़ाक़ ऐं पंजाब सिंध ते हमले आवर आहिनि। कैनाल मनसूबा सिंध खे कब्रिस्तान बणाए छॾींदा। चोलिस्तान समेत 6 नवां कैनाल मुल्क जे ख़िलाफ़ वॾी साज़िश आहिनि। वफ़ाक़ ऐं पंजाब जो किरदारु सिंध लाइ इसराइल जहिड़ो आहे। सिंध खे हिकु तरफ़ माले गनीमत बणाए लुटियो पियो वञे त वरी ॿिए तरफ़ दरिया ते धाड़े हणण जा मनसूबा जोड़े किरोड़े माण्हुनि खे उञे बुख विघे मारण जी साज़िश कई पई वञे। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त सिंध जे माण्हुनि वटि बरस्त आहिनि, या उहे ख़ामोश थी क़ातिल मनसूबा क़बूल कनि या सिंध ऐं पंहिंजे नस्ल जी बका लाइ मुस्तक़िल जदोजहद जे मैदान ते अची समूरा क़ातिल मनसूबा ख़तमु कराइनि।
अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त किरोड़े माण्हू चोलिस्तान समेत 6 नवां केनाल रद्द करे चुका आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे माण्हुनि खे ख़ातिरी कराए चुकी आहे त को बि केनाल न ठाहियो वेंदो। उन बावजूदि पंजाब हुकूमत पारां तकरारी ऐं कातिल मनसूबनि ख़िलाफ़ बजट में पैसा रखणु खुलियल सिंध दुश्मनी आहे, जंहिंजी जेतिरी बि मज़मत कजे घटि आहे। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त सिंध फ़तह कयल इलाइक़ो न आहे। सिंध जे एहतजाज ऐं आवाज़ खे नज़रअंदाज़ न कयो वञे। फौरी तौर ते केनालनि लाइ रखियल बजट वापसि कई वञे। गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल पारां तकरारी केनाल रिथाऊं रद्द करण बावजूदि पंजाब ईंदड़ माली साल लाइ पेश कयल बजट में तकरारी केनाल रिथाउनि लाइ रक़म मुख़्तस करे छॾी आहे। जलालपुर केनाल लाइ 3 अरब 60 करोड़ मां 1 अरब, ग्रेटर थल केनाल फेज़ 1 लाइ 8 अरब रुपयनि मां 1 अरब, चौबारा केनाल लाइ मुख़्तस 1 अरब मां 5 लख ऐं चोलिस्तान केनाल लाइ मुख़्तस 1 अरब रुपयनि मां 5 लख रुपया ख़र्च करण जो काथो लॻायो वियो। बज़ाहिर त न सिर्फ़ जेतिरियूं रक़मूं रखियूं वियूं आहिनि, पर उहे रिथाऊं सदन तरक़ियाती प्लान में रखण सां इहो ज़रूरु साबित थिए थो त पंजाब उहे रिथाऊं ख़तमु करण लाइ बिल्कुलु बि तयारु नाहे। अवामी तहरीक पारां 21 जून ते जुंगशाही भरिसां ॻोठ मुंगर खान पलीजो में कारपोरेट फार्मिंग मनसूबनि ऐं केनालनि ख़िलाफ़ मुल्कगीर जलसे ऐं रसूल बख्श पलीजे जी 7वीं वरसी जी तक़रीब में दावतूं ॾियण जो सिलसिलो जारी आहे। सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर कामरेड समर हैदर जतोई चयो आहे त वफ़ाक़ ऐं सिंध जा हुक्मरान सिंध जे वसीलनि खे माल गनीमत सम्झी लुटे रहिया आहिनि। पीपल्स पार्टी सिंध में तरक़ी जूं वॾियूं वॾियूं दावाऊं करे थी, जेके सभु कूड़ियूं आहिनि। अॼु बि सिंध जा माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहिनि। अहिड़ो इज़हार सिंध हारी कमेटीअ जे मरकज़ी सदर कामरेड समर हैदर जतोई ॾोकरी में साफ़िन सां ॻाल्हाईंदे कयो। हुन वधीक चयो त सिंध में गुज़िरियल 17 सालनि खां इक़्तिदार में वेठल पीपल्स पार्टी जा हुक्मरान सिंध खे सवाइ बुख, बदहाली, बदमनी, महांगाई, करप्शन जे ॿियो कुझु बि न ॾेई सघिया आहिनि। जॾहिं त पीपल्स पार्टी सिंध खे अहिड़ा घाव ॾिना आहिनि जेके तारीख़ में यादि रखिया वेंदा। पहिरीं डिजिटल आदमशुमारी वसीले सिंध खे अक़लियत में तब्दील करण जी कोशिशि कई वई। हींअर सिंध जो पाणी विकिरो कयो पियो वञे। सिंध जूं ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग ज़रिए विकिणियूं पियूं वञनि। सिंधियुनि लाइ धरतीअ खसी पई वञे। अवाम जेसिताईं वॾेरनि, जागीरदारनि, मीरनि पीरनि खां जान न छॾाईंदो, तेसिताईं सिंध जी अवाम जी हालति न सुधरंदी। तंहिं करे अवाम खे हाणे उन्हनि खां जान छॾाइणी पवंदी, पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ उथिणो पवंदो। ॿी सूरत में ही वॾेरा, जागीरदार, मीर पीर सिंध खे खाई वेंदा। जोही में यूनियन काउंसिल पीर मशाइख़ ऐं यूसी जोही 2 जे मुलाज़िमनि 10 महीननि खां पघारूं बंदि हुजण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी नियाज़ अली गाॾेही, रसूल बख्श, शाह मोहम्मद, सिकंदर अली जसकाणी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त पघारनि जी बहाली लाइ गुज़िरियल 2 हफ़्तनि खां एहतिजाज करे रहिया आहियूं, पर चूंडियल नुमाइंदनि खे असांजो एहतिजाज नज़र ई नथो अचे। मासूम ॿार फ़ाक़ा कशीअ जो शिकार आहिनि। असांजो ॾोह कहिड़ो आहे जो पघारूं बंदि करे बचड़नि खे परेशान कयो पियो वञे। हुन मुतालबो कयो त निढनि मुलाज़िमनि जूं बिला जवाज़ बंदि कयल पघारूं 1 हफ़्ते में न खोलियूं वियूं त लोकल खाते ख़िलाफ़ भरपूर एहतिजाज कयो वेंदो। क्लाइमेट एक्शन सेंटर जी मेज़बानी हेठि इंडस मज़ाहिमती कॉन्फ्रेंस 2025 कोठाई वई, जंहिंमें सिंधु दरिया खे क़ानूनी हैसियत ॾियण ऐं सिंध में माहौली इंसाफ़ लाइ आवाज़ उथारण जो अज़म वरजायो वियो। हिन कॉन्फ्रेंस में क़ानूनी माहिरनि, माहौलियाती तहफ़ुज़ लाइ कमु कंदड़ कारकुननि, मुहक़क़नि ऐं ॿियनि ज़िम्मेवार शहरियुनि शिरकत कई। शरीक साथियुनि में माहौलियाती तब्दीली, वसीलनि जी फुड़लुट ऐं सिंध में तरक़ी जे नाले ते जारी इस्तेहसाली मनसूबनि जे ख़िलाफ़ अवामी मज़ाहिमत ते रोशनी विधी वई। CAC डायरेक्टर यासिर हुसैन पंहिंजे ख़िताब में चयो त दरिया सिंध खे वजूदी ख़तरा लाहिक़ आहिनि। असां हिकु सिविल सोसाइटी इदारे जी हैसियत सां उन्हनि वकीलनि जी जदोजहद जी मुकमल हिमायत करियूं था जेके सिंधु दरिया खे बचाइण लाइ अॻिते वधी रहिया आहिनि। एडवोकेट अबीरा अशफाक़ गुज़िरियल 1 साल दौरान क़ानूनी ऐं समाजी सतह ते थींदड़ कोशिशनि जो जाइज़ो पेश कंदे चयो त दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में दरियाउनि खे
क़ानूनी हैसियत ॾियण जी तहरीक ज़ोर वठी रही आहे, जंहिंमां असां सभिनी खे सिखण जी ज़रूरत आहे। पंहिंजे सिंधु दरिया खे बचाइणो आहे। एडवोकेट काज़िम मैसर, एडवोकेट ज़ुबैर अबड़ो ऐं एडवोकेट अबीर अशफाक़ सिंधु दरिया जी शख़्सी हैसियत ऐं माहौलियाती तब्दीली ते ॻाल्हायो। हुननि न्यूज़ीलैंड, कोलंबिया, भारत ऐं बांग्लादेश में दरियाउनि खे क़ानूनी सुञाणप ॾियण वारनि केसनि ते पिणु रोशनी विधी ऐं पाकिस्तान में उन मॉडल खे इख़्तियार करण जा इम्कान बि बहस हेठि आया जिन ते अमल करणु घुरिजे। एडवोकेट अबीर अशफाक़ आलमी मालियाती इदारनि, कारपोरेशन ऐं कुदरती वसीलनि ते क़ाबिज़ क़ुवतनि ते तनक़ीद कंदे चयो त बैन अल-अक़वामी इतिहाद अॼु जी ज़रूरत आहे त जीअं कंपनियूं असांजे वसीलनि जो इस्तेसाल न करे सघनि। कराची बार जे नौजवान वकील काज़िम मैसर चयो त मां रोज़ानी एहतिजाजनि में शामिलु रहियसि, जिते मूं ॾिठो त सिंध माण्हुनि में सिंधु दरिया लाइ मुहबत ऐं इतिहाद मौजूदु आहे। किथे बि को इंतिशार न थियो, सिर्फ़ु सिंधी माण्हुनि महिमान नवाज़ी जो बहितरीनु इज़हार कयो, जेको हमेशह ज़िंदा ऐं यादि रखियो वेंदो। माहौलियाती नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ औरतुनि जी जदोजहद जे हवाले सां ॻाल्हाईंदे पाणी चोरी, ज़मीन ते कब्ज़े, ज़रई नाबराबरी, माहौलियाती इस्तेसाल ख़िलाफ़ सिंध जे ॻोठाणनि औरतुनि जी मज़ाहिमत खे उजागर कयो वियो। हिन सेशन में एडवोकेट शाज़िया निज़ामाणी, हुमा अब्बासी, रोमासा जामी, रूबीना चांडियो ऐं विरसा पीरज़ादो हिसो वरितो। एडवोकेट लारेब अबड़ो नौजवाननि जे किरदार ऐं इज्तिमाही तहरीकनि जी अहमियत ते ज़ोर ॾिनो, जॾहिं त रूबीना चांडियो चयो त वसीलनि जी चोरी ऐं वधंदड़ गर्मी सबबि ॻोठाणा ख़ासि तौरु औरतूं बेरोज़गार वेठियूं आहिनि। असांजा इलाइक़ा रेगिस्तान बणिजी चुका आहिनि। समाजी कारकुन ऐं वकील हुमा अब्बासी चयो त सिंधु दरिया सिर्फ़ु अहसासु न पर ईमान आहे। असां टीं दुनिया जा मुल्क सिर्फ़ु रफ़ वर्क लाइ इस्तेमालु कया वञूं था, हक़ीक़ी कमु ताक़तवर क़ौमनि लाइ हूंदो आहे। बबरलो बाईपास एहतिजाज ऐं सिंध में ज़मीननि ते कब्ज़े जे ख़िलाफ़ क़ानूनी मज़ाहिमत जे हवाले सां एडवोकेट काज़िम मैसर, अमर हसीब पंवर, रियाज़ सब्ज़ोई ऐं हफ़ीज़ बलोच ॻाल्हाईंदे चयो त नहरनि जी अॾावत हिकु मसइलो आहे, पर ज़मीन ते कब्ज़े जो बि ओतिरो ई वॾो मसइलो आहे। हीअ सभु इस्तेसाली ढांचे जो हिसो आहे। एडवोकेट काज़िम मैसर चयो त सिंधु दरिया ज़िंदगी जी शुरूआति आहे। पाणी जो आख़िरी सफ़र समुंड ताईं आहे। पंजाब ऐं सिंध वॾो ऐं निढो भाउ न पर बराबरि जा भाङे भाईवार आहिनि। हफ़ीज़ बलोच ख़बरदार कंदे चयो त मलीर खां वठी एंडस ताईं ज़मीननि ते कब्ज़ो वधी रहियो आहे। असांखे सोचणो पवंदो, मलीर, काछो, खीरथर केतिरियूं ज़मीनूं वञायूं, न त सभ खां अवल कराची जो नुक़सानु भोॻींदो। गर्मी, ज़िलज़िलो, सुनामी जी सूरत हाल में यासर हुसैन पंहिंजे इख़्तितामी ख़िताब में चयो त शहरी ऐं ॿारहाड़ी जे मक़ामी आवाज़नि खे माहौलियाती इंसाफ़ जे क़ौमी आलमी बहस जो हिसो बणाइण जी ज़रूरत आहे। मुख़्तलिफ़ शोबे जे माण्हुनि जी गॾियल तहरीक वक़्त जी अहम ज़रूरत आहे। इंडस मज़ाहिमती कॉन्फ्रेंस 2025 रुॻो ॻाल्हि न पर अमली क़दम खणण जो सॾु आहे। सिंधु दरिया खे क़ानूनी सुञाणप ॾियण, सिंध जे कुदरती वसीलनि खे बचाइण ऐं उन्हनि मज़लूम तबक़नि सां यकजहती जो इज़हार करण लाइ जेके धुरियूं इस्तेसाली तरक़ियाती मनसूबनि जे ख़िलाफ़ मज़ाहिमत में अॻियां आहिनि, उन्हनि सभिनी सॼणनि खे जस पेश करियां थो ऐं अॼोको इजलास अमली तौरु किरदारु अदा कंदो। आल सिंध म्यूज़िक टीचर्स पारां ज्वाइनिंग आर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज जी तहरीक तेज़ कंदे अॼु सागड़ में एहतिजाज कयो पियो वञे। आल सिंध म्यूज़िक टीचर JIBA पास उमेदवारनि हिदायत गुलज़ार, वज़ीर मीराली, सोनू फ़क़ीर ऐं ॿियनि चयो आहे त तालीम खाते जे वज़ीर सरदार शाह पारां असांखे ख़ूबसूरत ख़्वाब ॾेखारे म्यूज़िक इदारे संपा मां कोर्स कराए IBA जे थ्रू इंटरव्यू कराया विया, जिन में सॼी सिंध मां 319 उमेदवार पास थिया, जिन खे ऑफर आर्डर त ॾिना विया पर 2 साल गुज़रण बावजूदि ज्वाइनिंग आर्डर नाहिनि ॾिना विया। ज्वाइनिंग वठण लाइ असां मुसलसिल 2 महीननि खां एहतिजाज करे रहिया आहियूं। असां कराची, भिटशाह, नौशर फिरोज़, नवाबशाह में एहतिजाज कया आहिनि, जॾहिं त अॼु सागड़ में बि एहतिजाज कयो पियो वञे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते असांखे ज्वाइनिंग ॾिनी वञे। सिजावल जुणिजो थाणे जी हद ॻोठ सुल्तान भंगर वासी 20 वरहनि जो नौजवान जावेद अली भुंगर गुज़िरियल 5 ॾींहंनि खां पुरस्कार नमूने लापता थी वियो आहे।
संदसि वालिद ज़ाहिद अली भुंगर माइटनि सां गॾिजी तालका प्रेस क्लब पहुतो, जिते एहतजाज करे पुट जी ॻोल्हा में मदद जी अपील कई। हुन चयो त मुंहिंजो पुटु 5 ॾींहं अॻु घरां सामान वठण लाइ वियो त वापसि नाहे मोटियो। घणी ॻोल्हा बावजूदि संदसि पतो नाहे पियो। हुन चयो त असांखे शक आहे त मुंहिंजे पुट खे अगवा कयो वियो आहे। मुंहिंजे पुट खे जल्द बाज़ियाब करायो वञे। रोस्तम भरिसां ॻोठ ड्रब टांवरी वासी दिलशाद टांवरी, मरियम टांवरी ऐं ॿियनि दाहींदे चयो त जवाबदार सोट हलीम टांवरी ऐं सईद अहमद टांवरी ज़हनी माज़ूर नौजवान इरशाद अली टांवरी जा वेरी बणिजी विया आहिनि। असांजी ज़री ज़मीन ते मुबैना कब्ज़ो करण लाइ खेसि बेगुनाह क़त्ल करणु घुरनि था। हुननि मुतालबो कयो त नोटिस वठी तहफ़ुज़ ॾियारियो वञे। ॾखण मां अगवा थियल 2 ॿारड़ा बाज़ियाब थी नाहिनि सघिया। ॾखण भरिसां ॻोठ सालार जखरो वासी 10 ॾींहं अॻु अगवा थी वियल राबेल चना ऐं काशिफ़ शाह जी बाज़ियाबी लाइ वारसनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जॾहिं त हुकूमत अञा ताईं के बि क़दम नाहिनि खयां। वारसनि ॿुधायो त ॻोठ सालार जखरो खां ॾखण ईंदे असांजे 2 नीगरनि राबेल ऐं काशिफ़ शाह खे अगवा कयो वियो आहे। धाड़ेल फ़ोन करे 1 करोड़ भुंग घुरी रहिया आहिनि। असां मिसकीन माण्हू आहियूं, 1 करोड़ किथां आणियूं। हुननि चयो त असांजे अगवा थियल नीगरनि खे बाहिफ़ाज़त बाज़ियाब कराए असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। सीता रोड में सीता सर्जनहार फोरम पारां प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ हलंदड़ एहतजाजी तहरीक जे सिलसिले में मशहूर मेमण जी अॻुवाणी में 452 ॾींहं बि एहतजाज जारी रखियो वियो। एहतजाज में मुमताज़ अली सोलंकी, शहज़ाद अली मेमण, मुराद अली मलाह, अरबाब अली जामरी, अब्दुल रज़ाक सियाल, मोहम्मद इस्माइल सोलंकी, कामरान अली सोलंकी, आज़ान अली मेमण, गुलाम हुसैन मलिक, ख़ैर मोहम्मद चांडियो, मोहम्मद अकबर ख़ानज़ादो, आज़म अली ऐं ॿिया शरीक थिया। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो प्रिया कुमारी खे जल्द बाज़ियाब करायो वञे। प्रिया कुमारी जी बाज़ियाबी ताईं एहतजाज जारी रखियो वेंदो। कराची में सिंध असेंबली जे गेट साम्हूं मास्तरी लाइ IBA टेस्ट पास कंदड़ फीमेल उमेदवारनि पाक किताब खणी नौकिरियुनि लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जॾहिं त सिंध असेंबली मां निकिरंदड़ चूंडियल नुमाइंदा हुन जे एहतजाज ते न बीठा। हुननि गाॾियुनि खे पिणु रोकण जी कोशिशि कई। हुननि चयो त असां टेस्ट पास कई आहे, पर उन बावजूदि असांखे नौकिरी न पई ॾिनी वञे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते असांखे नौकिरी ॾिनी वञे। कोटड़ी में लोड शेडिंग ख़िलाफ़ु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बिजली जी तवील ऐं अणियल बंदिश ख़िलाफ़ु रवासियुनि एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। असदाबाद वारे इलाइक़े जे रवासियुनि एहतजाज कंदे दाहियो त मुसलसल लोड शेडिंग कई वञे थी, बिजली बंदि रहे थी, जंहिंजे करे परेशान आहियूं। हुननि मुतालबो कयो त अणियल लोड शेडिंग ख़तमु कई वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।